वाह भाई तो कलाम ता बुधरा यार खोर कलाम है जेको चई अज बुधराई एको तू बुधाई को बुध कलाम मजबूर आशिक मजबूर भली के डोबे कंदार हुजे मजबूर आशिक मजबूर भली के डोबे कंदार हुजे सूअ जो सना दोस्तों अज ता केड़ी खुशी में कलाम पिया गायो सरदार असांजी त ज़िंदगी ज़हर लगी पई आ कहिड़ियूं ज़िंदगीअ में असां लाइ ख़ुशियूं हूंदियूं मैंने दिल खे पिया विंदरायूं भली पंहिंजी दिल खे पिया विंदरायो नेठ हिक न हिक ॾींहुं असांजी ज़िंदगी में ज़रूरु ख़ुशियूं ईंदियूं सरदार वो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो दोस्तों उहो ॾींहुं तमामु जल्द ईंदो मीरा रेस भला अॼु देर कई आहे छाजे करे अॻुम त एतिरी देर कान कई अथसि कमदार ख़बर न आहे त रेस छाजे करे देर कई आहे हा यार मीरा मां पाण रेस जो इंतज़ारु करे करे थकिजी पियो आहियां कमदार होॾां ॾिस त रेस अचे पियो अचो बाबल साईं अचो रेस अचो केतिरे वक़्त खां वठी मां तव्हांजो इंतज़ारु पियो कयां कमदार वे कमदार जो एतिरो इंतज़ारु छाजे करे बाबल कहिड़ियूं था ॻाल्हियूं कयो तव्हांखे त ख़बर आहे त जेसि ताईं तव्हांजो दर्शन न कयां तेसि ताईं मूंखे का बि शइ न आहे वणंदी पर उहो त तव्हां देरि सां उथंदा आहियो उन करे मिड़ई चांहि जो तुको कंदो आहियां हा कमदार आहे मूंखे ख़बर आहे तूं मूंसां केतिरो कुर्ब रखी थो बाबल साईं हुन में को शक आहे छा अस्सलाम वालेकुम शाला दिलबरा खेरा तू बुधा सजल खेरा किथा पियो जमीन ता पियो जा दिलबरा सजल दे खबर बादर पढ़ाई दे वियो हां दिलबरा ने सुबह बस जे आदे ते छड़े आयस अल्लाह कंदो पढ़ी कामयाब छींदो
ठीकु आहे सचलाला कामयाब कंदो मोकिलाणी कनि घणनि ॾींहंनि खां पोइ तव्हांखे हिते ॾिसी ईअं पियो लॻे ॼण त मूंखे पहिरियां पुट ॼाओ आहे। कंदार तोखे त ख़बर आहे त मूंखे टिनि शयुनि खां घणी नफ़रत आहे। हिकु कुते जी भौंक ऐं गधे जी हींग ऐं माण्हूअ जे बेकार ॼाड़ीअ खां। पर रेस कंदार परवर खे छॾाई इहो ॿुधा त रेस बावल खान किथे आहे? रेस बाबा तव्हांजे वेहण जी देरि आहे। जो हाणे मां रेस खे वठी अचां थो। वञ जल्दी वञ। हाज़िर बोदार चमन्य ॾिसो केतिरी तरक़ी आहे। रेस बावल खान केॾा कारियूं केॾा बंगला ॼण जन्नत लॻी पई आहे। पर इहो बि त ॼाणे वठो त इहो कुझु एतिरो जल्द कीअं थियो। कंदार ॾाढी गुज़ारी आहिनि सभु कुझु मालूम कयूं था थोरो सब्र कर। रुगो रेस खे अचण ॾे ॾिसो उड़ाइण थो बावल खान अचो तो रेस जवाब खान अचो। मां तव्हांजो तमामु घुराईंदो आहियां जो तव्हां पंहिंजे कीमती वक़्त मां असांजे लाइ थोरो वक़्तु कढियो। उहा असांजी ख़ुशनसीबी आहे जो तव्हां असांखे हिन ते आया। इहो तव्हांजो असांखे थोरो छाजो ॻाल्हि कान्हे इहो त मुंहिंजो फर्ज़ हो। बसि तव्हांजो विसरार हो त मुलाक़ात खे ज़रूरी कमु बि आहे तंहिं करे मां अची हाज़िर थियुसि। हा कम खां यादि आहे पर पहिरियां अचो त तव्हांखे कुझु देरि सफ़र कराए अचो उहो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी सघंदो। बसि देरि शादी आहे तयारी कयो त हलूं। जवाब खान इहो मुंहिंजो सर जंहिंखे मां राज कंदो आहियां। हा यार भारत तुंहिंजो सर त तमामु हुयो पर उहो त ॿुधा सभु कुझु कीअं थियो। अड़े यार शहबाज़ खान तूं सफ़ा सादो आहीं। इहो सभु कुझु आसान आहे पर माण्हू थोरो बुज़दिल न हुजे। बाल खान बुज़दिली जो टिको शहबाज़ खान जे नेड़े ते न हण। तूं हो ॼाणी थो त शहबाज़ खान जो कीअं नीरे सर में कोन्हे को। अहिड़ो शींहुं जंहिं वटि 1000 एकड़ ज़मीन आहे त पोइ माफ़ कजांइ शहबाज़ खान मां त तोखां वॾो शींहुं आहियां। छो जो मां पूरनि 5000 एकड़नि जो मालिक आहियां। 5000 एकड़ तूं मूंखे ख़बर हुई त तूं यकीन कोन उन लाइ कंदर रेस खे लिखत ॾेखार। हाज़िर बोदार पर उहो सभु कुझु कीअं थियो? हाणे कन खोले ॿुध इहो सभु कुझु मूं कीअं कयो। अच्छा हाणे मूंखे ख़बर पई त इहो गियो कीअं निकितो पर ईअं करण सां छा थींदो? शहबाज़ खान ईअं करण सां तमामु घणा फ़ाइदा जहिड़ो की माण्हुनि जी दिलि में तुंहिंजो ख़ौफ़ हूंदो ऐं कॾहिं बि माण्हू तोखां परे न वेंदा ऐं सदाईं तुंहिंजो नालो तमामु मशहूरु आहे। शहबाज़ खान मूं तव्हांजो जवाबु न ॿुधो। हिन बाबति सोची फ़िलहाल हलूं पिया मोकिलाणी कान्हे का। अचो सभु वियो रेस हाणी जो हाणी आयो।
अचो रे अचो, सभु कुकड़ तयार आहिनि, रुगो सीर ॾियण जी देरि आहे। कमदार बंदि कर। वेहो बाबा वेहो। बस बाबा ज़रूरी कमु हो, इन लाइ तव्हांखे घुरायो अथमि। उमेद आहे त तव्हां उहो कमु ज़रूरु पूरो कंदो। बाबा ॻाल्हि इहा आहे त सोचियो आहे त सभु ज़मीनूं पंहिंजे नाले करायां। ठीकु आहे रेस, असां ग़रीब माण्हुनि जी तव्हांजे अॻियां हुअं बि कहिड़ी हैसियत आहे। जीअं तव्हां चवंदव ईअं ई थींदो। असां तव्हांखे ज़मीनूं लिखी ॾियण लाइ तयारु आहियूं। मोरनि जहिड़ी ज़मीन मां कीअं वॾेरे खे लिखी यार से ख़बर न आहे त हारीअ जी ज़मीन माउ हूंदी आहे। कॾहिं बि केरु पंहिंजी माउ कंहिंखे न आहे ॾींदो। सवाल सचल जिते वेठो आहे। पर ॾे हाथ आवाज़ कीअं पई ज़िंदगी गुज़रे। बसि यार ॿियो केरु आहे? पर रे साईं हुनजे कमदार तर तपाए ॾिनो आहे। पर वरी छा कयो अथनि? दिलि तोखे ख़बर न आहे छा? तोखे त ख़बर आहे दिलि, पर मुंहिंजी रेस खां रेस कमदार खां न आहे लॻंदी। हा यार इहा त ॻाल्हि सही थो करी। त दिलि दरअसल ॻाल्हि हीअ आहे त कल्ह रेस मजंदारे असांखे घुरायो, असांखां असांजूं ज़मीनूं पंहिंजे नाले लिखायूं। बसि सचल रोज़ जे ड्रामे खां मूं पंहिंजी जान छॾाए छॾी। छा दिलि, पर तो ज़मीन रेस खे ॾेई छॾी। तोखे ख़बर न आहे त ज़मीन हारीअ जी माउ हूंदी आहे। दिलि कबाब ॻाल्हि न आहे, तोखे बि रेस ॾींहं में घुरायो आहे। दिलि, पर छा चवनि मां ज़मीन वॾेरे खे कॾहिं बि न ॾींदुसि। दिलि तोसां रेस अहिड़ी हालत कंदो जो 7 पीढ़ियुनि खे ॾस ॾींदे। दिलि, पर छा बि छी पए मां ज़मीन पंहिंजी कोन ॾींदुसि वॾेरे खे। सचल बसि वधीक भलाई कंदो। मोकिलण कान्हे। अंदर ॾे का सलाह, सचल खे कीअं फासाइजे? हा रेस, इहो त हिन वक़्तु असां वॾो मसइलो आहे। जेकॾहिं इन जो हल न कढियो त ॿिया माण्हू उन वांगुरु थी असां खां ज़मीनूं वापसि वठी सघनि था। रेस बाबा इहो वरी कहिड़ो वॾो मसइलो आहे, इन जो हल हींअर जो हींअर कढी ॾियां। अड़े हेॾे कमदार, तूं अहिड़ो सियाणो कॾहिं खणी थियो आहीं जो मूंखे तो मसइलनि जा हल कढी ॾी। रेस बाबा वरी बि कमदार जी ॻाल्हि ॿुधो, मतां कम जी ॻाल्हि थी पए, कॾहिं कॾहिं बेकार माण्हू बि कम जी ॻाल्हि करे विझंदो आहे। ठीकु आहे मीरा, मिड़ई तुंहिंजे करे। हा कमदार, तूं ॿुधाए छा थो चईं? रेस बाबा वाड़े कमदार वाह, सफ़ा को असली कुत्तो दिमाग़ अथई। अड़े कमदार, उहे त पोइ बबोरियूं आहिनि। जेकॾहिं कलर जो बुक हुजे हा तॾहिं बि सचल खे मां अहिड़ो फासायां हा जो पंहिंजे 7 पीढ़ियुनि खे बि ॾिसिजे हा त जेकॾहिं हिते रहो अब्बास खान खां थोरो पासे थी रहिजो। बाक़ी इहो कमु राति जो राति में थियणु खपे त पोइ सचल खे फ़ैसिले में ॾोही करार ॾेई उनजी ज़मीन मां पंहिंजे नाले कराईंदुसि।
ये भित तमामु वॾी आहे असांखे पोयां दर लाहिणो पवंदो तव्हां मां को बि वञे पोयां टुटी दर लाहे कमदार को मसइलो ई न आहे इन खां वॾियूं भितियूं असां पार कयूं आहिनि वरी बि तूं एतिरो ज़ोर रखींदो त मां हिन वीद वञूं था पोइ देरि न कयो जल्दी निकिरो बेखबर कम छो नवीद भित टुटी विया कुझु मिंटनि में ईंदो तेसि ताईं इंतज़ार था कयूं खानदान तोखे भला ईअं लॻे थो इहो सचल कमु कयो हूंदो खादमा कहिड़ो कमु इहो हीरे थिए चोरीअ वारो ख़बर ई कान्हे भला कीअं छो इहो खानदान हिनखे छॾे अची था हलूं था हलो वॾा खानदान हल त उहो सचल वेठो आहे हुन खां पुछूं था हलो वॾा ख़बर कीअं पए त रेस जी ॿोरियूं मूं वटां कीअं निकितियूं हीअ लॻे थो सॼी चाल रेस जी आहे रेस ॿोरियूं रखी रहियूं आहिनि रेस मूंखे हिनमहिल फासाए थो हिनमहिल मूंखे छा करणु घुरिजे
हलो हाल केॾिन सोचनि में वेठो आहीं? यार इन सोच में वेठो हुअसि रेस जेको मूं ते चोरीअ जो इंसानु हयो आहे सच इहो आहे ख़दमत मूं इहो कमु कयो ई न आहे। चलो तोरे से ही चोरी का तो थोरो शर्म ना आयो। खानदान इहो मूं ते एतबार कयो त मूं चोरी न आहे रेस जी कई। बहरहाल सच इहो कीअं बि हुजे जॾहिं तुंहिंजे घर ते छापो हयो वियो त उहे बोरियूं तुंहिंजे घरां ई निकितियूं। अञा बि चईंदो मां चोर न आहियां। बस यार तव्हांखे मां कीअं सम्झायां? सच लाइ तूं असांखे न सुभाणे रेस खे फ़ैसिले में ॿुधाइजां। सच लाइ पोइ ठीकु आहे मोकिलाणी कान्हे का। छा हाल आहे? खानन दे हलो हाल कल फैसले में वियो है छा थियो? यार मां न वियो तू वो कुछ ॿुधो त हूंदे आखिर। यार ख़बर न आहे ॿुधो सच लाइ पुलिस वठी वई। वो बस इहो कोन मोटंदो आहे। सुठो ज़रे से ज़मीन लिखी ॾियां एतिरी फशरी न थियां जीअं असां लिखी ॾिनी आहे। पोइ ठीकु आहे मोकिलाणी कान्हे। ख़बर न आहे त सच अलाए काॾे हलियो वियो आहे। अलाए त रेस गुम करे छॾियोसि अलाए त केॾे पाण हलियो वियो। फैसले वारे ॾींहं खां पोइ मूं हुनखे यको न वेठो। मूंखे लॻे थो त बहादुर सां ॻाल्हाइणु खपे। हलो बहादुर काथे आई? छा अञा तूं शहर आई? बाबा लॻे थो त तुंहिंजे पीउ खे वॾेरे मारे छॾियो आहे। ॻाल्हि हीअ आहे त छा तूं सुभाणे अची थो? बहादुर भली अच पर हेॾे न रहिजांइ तुंहिंजे रेस जे तां मरी न पई। बाबा जेकॾहिं बदिलो वठिणो आहे त तूं पर ॿार वटि हेॾे न रहिजांइ। मुंहिंजी त इहा सलाह थी वधीक तुंहिंजी मर्ज़ी। दोस्तो अॼु दिलि थी चए कंहिं शिकार ते हलूं। सरदार पोइ देरि छा जी आहे? अचो मुंहिंजे पोयां। केर जवानी जो मूंखे छॾ तूं ॿुधा त तूं पहिरें जो तो बहादुर खान मथां हथियार ताणियो आहे। छा तूं मीर खे सुञाणी नथो त मीर कंहिंजी मयार सम्झो ई न आहे। मूंखे कंहिं सहारे जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त ही मीर तोसां गॾु आहे
मूंखे तमामु घणी ख़ुशी थी त हिन वक़्तु तो मूंखे सहारो ॾिनो आहे। हा मायूस छो थियो आहीं? जी ज़िंदगी मुंहिंजी तबाह थी, अञा बि मायूस न थियां दोस्त। ओ केरु आहे जंहिं तुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी? इहो सभु कुझु मूंसां करण वारो रईस शहबाज़ ख़ान हो। छा छा इन नांग जा ॾंगियल असां बि आहियूं दोस्त। सिर्फ़ु मौक़े जी तलाश में आहियूं, जंहिं ॾींहुं बि मौक़ो मिलियो उॾारे छॾींदासींसि। बसि दोस्त, उहो वक़्तु हाणे अची वियो आहे। तुंहिंजी इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। नवाब वञ हथियार खणी आ त हिन खे बि पाण सां गॾु शामिलु कयूं। हुकुम आहे सरदार। वठ दोस्त, अॼु खां पोइ तुंहिंजो ही साथी आहे जेको तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। छा ही? हिन खां को ॿियो रस्तो ई न आहे। त पोइ ठीकु आहे, अॼु खां पोइ मुंहिंजो मक़सदु ही आहे। हाणे ख़बर पवंदी ग़रीबनि ते ज़ुल्म कबो आहे। वीर अञा ताईं न पहुतो आहे छा? सरदार ख़बर न आहे अलाए छाजे करे देरि कई अथसि। छा सरदार पहिरियां एतिरी देरि कई आहे छा? अॻुम ते एतिरी देरि न आहे कई। नवाब मूंखे सम्झ नथी पए ते अॼुकल्ह किथे थो रहे। नवाब या जांच ते लही अची वियो पखी किथे बि थो घुमे। सरदार जीअं तव्हांजो हुकुम, मां हींअर ई वञा सिधो। जान जा पुत्र। अरे मीरा तू ही जा। हाँ पढ़ियो ही। कमदार तू ही जा, मूंखे त ख़बर ई कान्हे तो को एॾो ड्रिजणो हुई। मीरा छॾे हिननि ॻाल्हियुनि खे, वेह हाणे कम जी ॻाल्हि कयूं। कमदार अॼु कीअं यादि कयो थी मूंखे? हिकिड़ो पखी आहे जंहिं असांखे ॾाढो तंग कयो आहे, हुनजो नालो बहादुर आहे। बहादुर, इहो पखी मूं वटि ई आहे। तूं बेफ़िक्र थी रह कमदार, इन खे पनाह मूं ई ॾिनी आहे। छा हुनखे ख़बर त न आहे तूं रेस जो माण्हू आहीं?
मूं हुनखे महसूस बि न आहे करणु ॾिनो त को मां रेस जो माण्हू आहियां। जीअं ॾींहुं बि तो हुकुम कयो उनखे उॾाए छॾींदुसि। मां ॾिसंदे ई सम्झी वियुसि त इहो रेस जो धकियल आहे। वाह मीरा वाह, वाह जो कमु करे छॾी, रेस जी दिलि ई ख़ुशि करे छॾी। बसि तोखे पैसनि में तोरे छॾींदो। कंदार पोइ बसि मोकिलाइण न आहे, जीअं ॾींहुं रेस जो हुकुम थिए उन ॾींहुं यादि कजां मूंखे। मीरा मोकिलाइण न आहे पोइ। मीरा सुञाती कहिड़ो? हाणे सुञातमि सही, पर ईअं सम्झ हुन टोले सां मुंहिंजो वास्तो ख़तमु थी वियो। इहो नवाब हो, हाणे मुंहिंजे लाइ जहाज जो बंदोबस्तु कर जिते मां 2-3 ॾींहं वञी रहां। मीरा मसलो ई न आहे, कमदार खे तो अञा सुञातो ई न आहे। अचाणी हलो। खेत आहे भॼंदो पियो अची कहिड़ो तुंहिंजे मथां पहाड़ किरी पिया। सरदार जबल किरिया एतिरो ॾुख न थिए हा। सरदार जेको मां ॾिसी आयो आहियां, जेकॾहिं तव्हां ॾिसो आहे तव्हांजे पेरनि जेठां ज़मीन निकिरी वञे हा। सरदार मीर असांजो माण्हू न पर रेस जो माण्हू थी पियो आहे। बाबा इहो त थी नथो सघे, इहो तुंहिंजे अखियुनि जो धोखो आहे ना, धोखो। सरदार वॾी ॻाल्हि इहा आहे। सरदार हिकिड़े वक़्त में मूंखे इहा ख़बर न पई त मीर रेस जो माण्हू आहे। ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾ, तूं रुगो मूंखे इहो ॿुधाए त तो पंहिंजे अखियुनि सां छा ॾिठो? जनाब इहा ॻाल्हि आहे त पोइ असां पाण हिन ॿेले में न रहंदासीं। वीर रेस जो माण्हू थी सघे थो, तूं इहो कॾहिं सोचियो बि न हो नवाब। हाणे जेको मूंसां गॾु हलणु चाहे सो मूंसां हथु मिलाए। लॻे थो त मीर सां गॾु तो बि रेस जा कुझु अञा दाणा चुॻिया आहिनि। बहादुर कीअं बजे पर मां मीर खे नथो छॾे सघां। का ॻाल्हि न आहे, भली तूं मीर सां पंहिंजी संगत मला। पर अयाज़ इहो मीर खे लाज़मी चइजां त तो बहादुर सां धोखो कयो आहे। बहादुर खे इहा ॻाल्हि दिमाग़ में ई न हुई। बाबा मीर जी हर शइ असां वटि हराम आहे, इहो पंहिंजो हथियार मुजाल कर।
मौक़ा सां दुनिया खे मुंहुं ॾेई सघे थो। नवाब अच कान हलो। कमाल खान इहो ई माण्हू आहे जंहिं रेस अचण त मुंहिंजी ज़िंदगी तबाह कई आहे। बहादुर पोइ देरि छा जे अॼु हिन खे ख़तमु था कयूं। संभाल पंहिंजा पेरड़े, घणा ॾींहं तो बि मस्तियूं कयूं। ये कमदार बेरत बहादुर मुंह माफ़ कर। बहादुर मुंह माफ़ कर। ये राई जी गलती न थी। बहादुर मुंह ते रहम कर। बहादुर मुंह ते रहम कर। बस कर भाड़िया, रामा जलो तो तुंहिंजी ज़बान ते नथो ठहे। बस कर। तुंहिंजो दुश्मन मान है, तुंहिंजो दुश्मन रेसा। बहादुर मूंखे माफ़ कर। बहादुर तुंहिंजो दुश्मन रेसा। हिकिड़ी शर्त ते छॾींदुसि हाणे, मूंखे साफ़ ॿुधा त मुंहिंजे पीउ जो कातिल केरु आहे। हाँ तोखे सभु कुझु ॿुधायां थो। हाँ सभु कुझु तोखे मां ॿुधायां थो। तुंहिंजे पीउ जो कातिल केरु आहे। ऐं मूंखे इहो बि साफ़ ॿुधा त मुंहिंजे पीउ चोरी कई या हुन ते इल्ज़ाम लॻायो वियो। हा त पोइ ॿुध, हुन राति तुंहिंजे पीउ का बि चोरी न कई, पर उन ते शहबाज़ खां इल्ज़ाम है ऐं उहे चोरी पाण ई पंहिंजे हथनि सां तुंहिंजे पीउ जे घर रखायूं ऐं वरी असां उहे छापो हणाए कढायूं ऐं पोइ कूड़नि शाहिदनि जे ज़रिए बि तुंहिंजे पीउ खे ॾोही करार ॾिनो वियो। तुंहिंजो पीउ क़ुर ते हथु रखी चवंदो रहियो त इहा चोरी मूं नाहे कई, पर ॻोठ वारनि जे अॻियां सभु बेबस थी पिया। ॻोठाणनि सख़्तु नारेबाज़ी कई त सच लॻी हिन ॻोठ में हाणे का बि ज़रूरत न आहे। तंहिं ते पुलिस तुंहिंजे पीउ खे अॻुवाह में वरितो ऐं हुन ते केतिरो ई तशदुद कयो। ऐं शहबाज़ खान ॿिए ॾींहुं उते पहुची तुंहिंजे पीउ खां बदिलो वरितो ऐं तुंहिंजे पीउ जो खून करे छॾियईं। लाश लिकाइण लाइ सूबेदार खे 20 लखनि जी आछ ॾिनी वई। 20 लखनि जे करे तुंहिंजे पीउ जो लाश सूबेदार ख़बर नाहे काॾे करे छॾियो। तुंहिंजे हिते न हुजण जो फ़ाइदो वठंदे करे शहबाज़ खान तुंहिंजे पीउ जी जेका बि ज़मीन हुई पंहिंजे नाले कराए छॾी ऐं जेसि ताईं तूं अची तेसि ताईं सॼो माहौल ई बदिलाए छॾियो। इहा ई हक़ीक़त। इहो सभु कुझु करण वारो रेस शहबाज़ खान हो। वञी रेस खे चयो त तुंहिंजा ॾींहं पूरा थिया। तूं हाणे तव्हां निकिरण जी कर।
भारियो अच तलूं बहादुर ॾे बहादुर छा छो भॼिया भाड़िया पर एतिरी ख़बर पइजी वई त असांजो दुश्मन केरु आहे अचो मुंहिंजे पुठियां मेरे हालतों के का बहादुरी कमजोरी नजर अचे थी ऐसा उहो त सच आहे त हर माण्हू जी का न का कमज़ोरी हूंदी आहे पर हिन वक़्तु बहादुर जी का बि कमज़ोरी नज़र नथी अचे ॾेस बाबा अली बहादुर जी कमज़ोरी खे छॾियो हिन वक़्तु असांजी कमज़ोरी बहादुर जे अॻियां आहे छा मतिलबु आहे तुंहिंजो हारेस नंढो रेस सुभाणे शहर मां पढ़ाई पूरी करे थो अचे तव्हां उन लाइ कुझु सोचो जेकॾहिं असां खां अॻु शाह नवाज़ बहादुर जे हथ में अची वियो त असां अहिड़ो असरु कंदो जो असां हिते ख़बर ॿुधण सां ही लफ़्ज़ पढ़ंदासीं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पंहिंजी बकार बंदि कर शायदि तोखे ख़बर न आहे शाहबाज़ ख़ान उहो शींहुं आहे जंहिं करे पंहिंजो शिकार छॾियो ई न आहे हे त कमदार लख जी ॻाल्हि कई आहे त दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर सम्झणु न घुरिजे असांखे पाण होशियारु थियणु घुरिजे ठीकु आहे मीरा सुभाणे तूं ई कमदार कुझु माण्हू साण करे सुभाणे गॾिजी अचो त जीअं तव्हां सभु शाह नवाज़ खे तव्हां स्टाफ खां सही सलामत वठी अचिजो त जेको हुकुम तव्हांजो पर हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे त जेकॾहिं असां शाह नवाज़ खे पंहिंजी कार में वठी ईंदासीं त सभिनी खे शक पइजी वेंदो उन करे असांखे मोटर साइकिल ते कचे वारे रस्ते खां वञिणो पवंदो मीरा इहो तुंहिंजो कमु आहे पर मूंखे पंहिंजो पुटु अहिड़ी हालत में सही सलामत घुरिजे त तव्हां बेफ़िक्र थी रहो हाणे इहो मीर जो कमु आहे त कीअं तो मीर बहादुर जे चंबे मां शाह नवाज़ खे कढी अचे त छो त मीर कंहिंजी मयार सहंदो ई न आहे कमाल फिर त ऐसा कंदो पियो अची पर तारा जी खुशखबरी आहे त पोइ देरि छा जी जल्दी ॿुधा कमाल वॾेरे पुट जे शहर मां पढ़ाई पूरी करे अचे पियो सरदार पोइ देरि छा जी आहे हींअर ई त हली कर तूं पर कमाल इहा पकी ख़बर आहे त हू किथां ऐं केॾां पियो अचे सरदार हू पके रस्ते खां पियो अचे देरि छा जी ॿुधो हिमल जो हिमल था हाली अची रोत कयूंसि अचो मुंहिंजे पिया
कमाल लगे थो त रेसे माण्हुनि खे ख़बर पइजी तॾहिं हू कंहिं ॿिए रस्ते खां निकिता हलिया ॼाण। सरदार पोइ हितां निकिरण जी कयो। अचो मुंहिंजे पुठियां। अच्छी पुट अच्छी अस्सलाम वालेकुम बाबा, छा हाल आहे? जंहिंजा तो जहिड़ा शींहं पुट हुजनि उन जे हाल खे छा थो थी सघे। त इहो न विसारियो त अहिड़नि पुटनि खे तव्हां ताईं पहुचाइण में मीर जो हथु आहे। हा मीर हा, तुंहिंजा मूं मथां अणगणिया थोरा आहिनि। त इहो बसि कुर्ब कजो जो असांजे थोरनि खे विसारे न छॾिजो। कॾहिं बि ॾुखे वक़्त में सॾ में ॾिजो। ठीकु आहे बाबा साईं, मां बि घणो थकियल आहियां। बाबा साईं फ़िलहाल हली मां आराम कयां थो। बाबा साईं वधीक कचहरी शाम कंदासीं। ठीकु आहे पुट, वधीक तव्हांजी मर्ज़ी। जय दिल पीता इश्क दादा, जय दिल पीता इश्क दादा, जय दिल पीता इश्क दादा, सादिल मस्तो मस्त ओ मौला हक मौजूद सदा मौजूद, मौला हक मौजूद सदा मौजूद। जय दिल पीता इश्क दादा, जय दिल पीता इश्क दादा, सादिल मस्तो मस्त ओ मौला हक मौजूद सदा मौजूद, अभी हक मौजूद सदा मौजूद। सूलियते मल सूर चढ़ा जब सूलियते मल सूर चढ़ा आदि हो सूलियते मल सूर चढ़ाया वाला सूलियते मल सूर चढ़ाया सूलियते मल सूर चढ़ाया वो सूलियते मल सूर चढ़ाया। अनल हक गला मुहादी, अनल हक गला वो अनल हक गला मौला, अनल हक गला ओ जल पीता इश्क दादा, जल पीता इश्क दादा, सादिल मस्तो मस्त ओ मौला हक मौजूद सदा मौजूद, अभी हक मौजूद सदा मौजूद। जवान बार मलामत सिर, जवान बार मलामत सिर ओ ए मुंहिंजा मालिक साईं, तोखे त सॼी ख़बर आहे त मुंहिंजो दुश्मन ऐं हिन इंसान ज़ात जे रत जो प्यासो वॾेरो शहबाज़ ख़ान ज़मीन ते जहिरो आहे। मां तोखां ॿियो कुझु बि नथो घुरां, बस मूंखे एतिरी ताक़त ॾे सारा बदना जो मां हिन जो नामो निशान पाक धरतीअ तां मिटाए हमेशह जे लाइ। मूंखे उमेद आहे त तूं पंहिंजे हिन औलियान वलियन बुज़ुर्गनि खे सदके मुंहिंजी दुआ ज़रूरु क़बूल कंदे। हक मौजूद सदा मौजूद, अभी हक मौजूद सदा मौजूद। बचपन पाक हिमायत में, बचपन पाक हिमायत में ओ
साया दे समय सिपा इधर साया दे समय सिपा सजल खास गुलाम होया सजल खास गुलाम सजल खास गुलाम होया सजल खास गुलाम दिल की दानिश दादा दिल की दानिश दादा साजिद मास्तो वो बोला हक मौजूद सदा हो हक मौजूद सदा हो वो बोला हक मौजूद सदा हो वो बोला हक मौजूद सदा हो नवाब केतिरा ई ॾींहं थी विया आहिनि असां रेस पुट खे लेटायो आहे पर अञा ताईं को बि असां जशन न आहे मल्हायो। नवाब मुंहिंजी दिलि थी चए त अॼु को मूंखे को कलाम ॿुधरा ऐं जेको बि कलाम ॿुधाईंदे सो मुंहिंजी दिलि ते हूंदो। नवाब सरदार सईद जो चेको जो दर्दीलो कलाम मुद्रा को हाँ ठरी पई। सरदार जेको तव्हांजो हुकुम। सरदार मुंहिंजी दिलि थी चवे त मां तव्हांखे उहो कलाम ॿुधायां जेको मां सजन खे ॿुधाईंदो। नवाब तोयो छा चयो थोरो वरी त ॿुधाइजां। सरदार लॻे थो त नवाब मूं पत कई थई। हा कमाल तूं सवा मां सही सच थो चवीं। नवाब इहो सभु कुझु कीअं जो कुझु असांखे त ॿुधा। सरदार इहो वॾो दास्तानो आहे कॾहिं मां तव्हांखे तन्हाईअ में ॿुधाईंदुसि। फिलहाल तव्हां कलाम ॿुधो। सोचो थी मुखे केतिरो दुखायो थी वायदा वफा जा करे दिल का भुलायो थी माण्हू जमणा मोह केर ॾे तोखे नाहे परवाह प्यारा माण्हू केर भला तोखे कवे तोखे नाहे परवाह सुहिणा माण्हू केर भला तोखे चवे। कॾहिं सोचो थी मुखे केतिरो दुखायो थी वायदा वफा जा करे दिल त भुलायो थी माण्हू जमणा ते मोह केर ॾे मूंखे नाहे परवाह प्यारा माण्हू केर भला तोखे चवे। वॾो भोतारो सोना साईं केर भला तोखे चवे। बेवफाईअ जो सुर मां त सही वेंदुम तुंहिंजी जुदाईअ जो वठी ॾिसो हाणे भला मज़ो बेवफाईअ जो सुर मां त सही वेंदुम तुंहिंजी जुदाईअ जो
कदे सोच वथी मूंखे केतिरो ॾुखायो थी वाइदा वफ़ा जा करे दिल त भुलायो थी माण्हू जमीन खे मोह के परवाह प्यारा माण्हू केर भला तोखे चवे तोखे नाहे परवाह सुहिणा माण्हू केर भला तोखे चवे रखी दोस्ती पोइ ॾिनो छो आज़ादी लॻे थो पुराणो मूं ॾे रहियो को हिसाब रखी दोस्ती पोइ ॾिनो छो आज़ादी लॻे थो पुराणो मूं ॾे रहियो को हिसाब थी कॾहिं सोच वथी मूंखे केतिरो ॾुखायो थी वाइदा वफ़ा जा करे दिल त भुलायो थी माण्हू जमीन खे मोह केर ॾे मूंखे नाहे परवाह प्यारा माण्हू केर भला तोखे चवे वॾो भोतारो सोना साईं केर भला तोखे चवे बिया प्यार तूं मूं जहिड़ो आशिक़ माण्हू ॻोल्हे करे ठार तूं ज़मीर तारे जो प्यारा अॼु बिया प्यार तूं मूं जहिड़ो आशिक़ माण्हू ॻोल्हे करे ठार तूं ते सोच वथी मूंखे केतिरो ॾुखायो थी वाइदा वफ़ा जा करे दिल त भुलायो थी माण्हू जमीन खे मोह केर ॾे मूंखे नाहे परवाह प्यारा माण्हू केर भला तोखे चवे मूंखे नाहे परवाह सुहिणा माण्हू केर भला तोखे चवे कॾहिं सोच वथी मूंखे केतिरो ॾुखायो थी वाइदा वफ़ा जा करे दिल त भुलायो थी माण्हू जमीन खे मोह केर ॾे मूंखे नाहे परवाह प्यारा माण्हू केर भला तोखे चवे वॾो भोतारो सोना साईं केर भला तोखे चवे वॾो सरदारो सोना साईं केर भला तोखे चवे भेणारेस मुंहिंजी सलाम मूंखे ई फसाए हाणे जेकॾहिं मिठ लॻा गई बहादुर मिलियो त पोइ मुंहिंजो लाश माइटनि खे बि कोन ॾींदा मुंहिंजो जनाज़ो जी पेले में ई पढ़ंदा बसि छॾीस कोन थो वञा रेस ॼाणे बहादुर ॼाणे मिठल ॼाणे मां थो हलां पर जेकॾहिं पोइते वेंदुसि त रेस ज़िंदगी न छॾींदो अञा मता बहादुर खां बची अचां बाक़ी रेस त मुश्किल छॾे लुबा कमदार वधीक अथई नसीब
सरदार खबर ना ते वरी इलाके खे मौत खयो आ मिठल जी मौत कॾहिं बि अची सघे थो केर पाए अचण जो सरदार ही ते कमदार आ कमदार जो असां में कहिड़ो कमु फाथो अस्सलाम वालेकुम सदर चाला वालेकुम सलाम कमदार बेखबर तूं असांजी तरफ़ कीअं भॼी किथे बा बस रेस जा लाल चढ़ान तॾहिं तेरो पंध निकिरी पयो कमदार वरी रेस खे छा थियो आहे मिठल सभु ॻाल्हियूं बि पुछंदे जा वेण जी सलाह कोन थो करी हा कमदार मूंखां त इहा ॻाल्हि विसरी वई अची वे वो रेस जो पुराणो दुश्मन बहादुर रेस जा असली दाणा ई कढी शायदि सभु कुझु रेस जो ख़तमु करे छॾी कमदार इहो वरी कॾहिं त चइबो त तोखे ख़बर ई न आहे त पोइ ॿुध बसि यार रेस जो पुट वेठण रेस जी अधु दुनिया वई कमदार रेस सां एतिरो कुझु थी वियो ऐं रेस मूंखे यादि बि न कई हिकु दफ़ो हुन राकास खे यादि करे ॾिसो बहादुर वारनि जा सिर 11,000 तार में टंगियल ॾिसंदा छो त मिठल जी मौत कॾहिं बि अची सघे ओ हिते रखीसि हिन वक़्तु मूंखे रेस इन लाइ त मोकिलियो मिठल खे वञी चयो त तो मथां रेस जा थोरा आहिनि बसि कमदार बसि मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियुसि ईअं सम्झ सुभाणे बहादुरी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं कंदर जे ख़ैर मूं वारो कमु कई हाणे से तव्हांजो न्यापो कल्ह ई मिठल खे मिली वियो हाणे कमदार वाह असली कम जो माण्हू आहीं अन रेस मञ हा कमदार वाकई मञो मैं वैसे ओॾाने आयो सूबेदार साहब अचे पियो अचो सूबेदार साहब अचो सूबेदार साहब वियो शाबाश खान छा हाल आहे बस सूबेदार ज़िंदगी जा ॾींहं पूरा करणा आहिनि सूबेदार साहब अॼु असांजे अङण ते कीअं आया आहियो बस शाबाश खान तोखे त ख़बर आहे त बहादुर हिन वक़्तु जे तरह नासूर बणियल आहे ऐं उन में को बि शक न आहे त अहिड़े ख़तरनाक धाड़ेल खे तव्हां ई जनम ॾिनो आहे हाणे बहादुर जे मथां हुकूमत 10 लाख इनाम रखियो आहे ऐं तव्हां बि बहादुर लाइ मौत पिया कयो जेकॾहिं तव्हां बि सरकार वांगुरु कुझु नज़रानो मुंहुं मिसकीन खे ॾियो त मां पंहिंजे सिर जी बाज़ी लॻाए बहादुर खे ई जान छॾाए सघां थो सूबेदार साहब वॾो पेट अथई हुकूमत सां पूरो आहीं असां सां पूरो आहीं रेस बाबा तव्हां त उहो ॼाणो था त तव्हां पंहिंजी पूरी ताक़त इस्तेमालु करे चुका आहियो पर पोइ बि तव्हां बहादुर खे मारे न सघिया आहियो सूबेदार ठीकु आहे तो इहो कमु कयो त मां तोखे पैसनि में तोड़े छॾींदुसि त पोइ ठीकु आहे रेस हाणे वधीक ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं जॾहिं बहादुर जो सिर मुंहिंजे हथनि में हूंदो रेस मञ जेकॾहिं मिठल बि सूबेदार सां मिली वञे त वाह जो कमु हा रेस मां पाण ईअं पियो चाहियां त पोइ ठीकु आहे रेस वधीक मोकिलणी कान्हे सूबेदार यारी तो मलाणी सलीमा सूबेदार साहब ना आयो छा रेस साहब थोरी देर में पुॼी वेंदो सलीमा या त पक सूबेदार साहब टाइम ते पुॼी वेंदो हा हा हुन तव्हां को बि ख़ुदि न कयो सलीमा ठीकु आहे का ॻाल्हि कान्हे का जेसी ताईं सूबेदार साहब अचे तेसी ताईं बहादुर ते असली कड़कूं था तव्हां अचो मुंहिंजे पोयां
हो त शहबाज खान अञा न पहुतो सरदार कुछ इंतजार कनि था माने पहुंच गई ठीक आहे हाज़िर जेका तुंहिंजी सलाह एक बार मिठल तैयार आई न इस मिठल ऐं मौत कॾहिं बि अची सघे थो मां पंहिंजे तरफ़ां फुल तैयारी में आहियां अॼोके ॾींहं में बहादुर खे पूरो करिणो आहे सरदार है तव्हां लाइ हिकु बुरी ख़बर आहे बाबा बुरी ख़बर आहे बहादुर इहो त थोरो दिलि सां ई नथो लॻे हा सरदार हा मां सच पियो चवां बाबा वो केरु आयो सरदार लाइ खतरो पैदा थो करे बाबा त पोइ जल्दी ॿुधायो केरु आहे बहादुर उहो दुश्मन इस शहबाज खान आहे उहो पंहिंजे वठनि सां असांजी तरफ़ अची रहियो आहे हा बाबा जेकॾहिं आयो आहे त ज़िंदा हितां वापसि न ईंदो छो त बहादुर उहो बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे चुरण बि न आहे ॾींदो त पोइ अचो मुंहिंजे पुठियां बहादुर घणा ॾींहं तो बि मस्तियूं कयूं आहिनि अॼु तुंहिंजा बि मिलायूं था ताकनि सां बाबा पंहिंजी जान संभालियो बहादुर संभाल पंहिंजा पेर अचे थी बहादुर तो मुंहिंजो गुलनि जहिड़ो पुटु मारे सुठो न आहे कयो पोइ दूरिया बि हीअ त राति बि थी वई आहे अलाए कहिड़ा मरिया अलाए कहिड़ा बचा कमदार तूं त भॼ सरदार असांखे घणी राति थी वई आहे निकिरण जी कर सरदार कमाल खान सही पियो चए तमामु घणी राति थी वई आहे असांखे हलणु खपे किथे असां टे शहबाज खान जे टोले जे हथां मरी न वञूं हा सरदार किथे असां टे किथे हुननि जो सॼो टोलो बाबा तव्हां छो बुज़दिल थिया हिन शींहं लागर जी शींहं थियो जेकॾहिं हू घणा आहिनि पर हुननि वटि बहादुर खान जहिड़ी दिलि ई न आहे बाबा कमाल ही मुक़ाबिलो सुबुह ताईं जारी रहंदो तव्हां पंहिंजी जायूं संभालियो जीअं तव्हांजी सलाह
शहबाज खान हाणे छा छो थो थिए राति थी वई आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त पोइ हिते मोटी हलंदी मिठल कुझु बि थी पए पर अॼु बहादुर खे लेटाए पोइ हलंदासीं जेका तुंहिंजी सलाह ये शहबाज खान छा सोचो थे हिन वक्त असांखे सुबुह थी वई आहे मुंहिंजे ख़्याल में हींअर असांखे हलणु घुरिजे बहादुर खे कंहिं ॿिए दफ़े ॾिसी वठंदासीं ॿिए दफ़े छा जो मिठल अॼोके ॾींहं में हुनखे पूरो करिणो आहे जीअं हुनखे ख़बर पए शहबाज खान कहिड़े इलाइक़े जो नालो आहे हुनखे ख़बर पए आवरेरा मञ कमदार कहिड़ो मञाई कयो त हेसिताईं कुझु बि कोन अथई अॼु वॾे राति खे मां सभु कुझु करे थो ॾेखारियां सभु कुझु वरी अंगूठो राजा ई बैस खे चरे मुंहिंजे ख़्याल में बहादुर ॾे हलणु घुरिजे त पोइ शहबाज खान देर न कयो या त बहादुर ॾे हलो या त पोइ वापसि हलो वापसि छा जो सूबेदार साहब अॼु हिन ई ॿेले मां बहादुर जो लाश कढणो आहे आवरेरा मञ बसि कमदार तोखे घणेई मञियो अथमि उथो ऐं हलण ई कयो नवाब कमाला उठो मत हिन वक्त सुबुह थी रही आहे मूंखे लॻे थो शहबाज खान अची रहियो आहे असां तरफ़ इन करे पंहिंजी जंग संभालियो नवी दे जवान जा पुट पंहिंजा पेर संभाल इजाज़त ये जंग तमाम वॾी आहे किथे मुक्त में न मरी वञी रेसनि जे पोयां या अल्लाह मूंखे अॼु बचाए दी मां मस्जिद जो कख थींदुसि 5 वक़्त नमाज़ बि पढ़ंदुसि अल्लाह ताईं मूंखे अॼु बचाए दी
नवाब गोली हणी तो पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे अचई थी ही कम बासा जोर निकल कर कमाल खान तो घणा ॾींहं मस्ती कया मूंखे लॻे थो त तुंहिंजो मौत मीर जे हथ में आहे छो त मीर के जी मयार सांदो ई न आहे हिन वक़्तु बहादुर बेख्यालो बीठो आहे जेकॾहिं मां उनखे मारण में कामयाबु थियुसि त रेस मूंखे पैसनि में तोड़े छॾींदो हा मूंखे ईअं करणु घुरिजे बहादुर ये तो जा कयो ना बे बाद मूंखे माफ़ कजो बात तुंहिंजो हो ठीक है साथ न दी सघे नवाब तो मुझे दिल्ली दोस्त के मारे सुठो ना है तो मेरा जंहिंखे तूं मारी पियो वो बहादुर जो दोस्त न पर भाउ हो घर करे में मरना चाहती तो वो घणी ऐसे चढ़ दे गरीबन ते जुल्म कन बहादुर मूंखे माफ़ कर बहादुर मूंखे माफ़ कर मां तुंहिंजो ॾोही न आहियां तुंहिंजो ॾोही रेस आहे वन कमदार वन छा याद करे वन कमदार तो सोच तई बहादुर तोखे माफ़ कंदो पर बहादुर इन तोजणे चमचन के माफ़ी ना कंदो अञा जंग ये हले पई भरे बहादुर वाह जो भेणा मोह ॾिनो अथई असांखे मूं सोचियो त कलाक ॾेढ में मारे रेस खां 50,000 वठां थो वञी पर पैसनि खे हाणे छॾे पर पंहिंजो सिर बचा मुफ़्त में न मार जीअं जी सूबेदार सुन हिते शहबाज खान ऐं मिठल बहादुर खे मारण में कामयाबु थियनि था छाकाणि त बहादुर जूं गोलियूं ख़तम थी वञनि थियूं हाणे अॻिते मिठल ऐं मौत कॾहिं बि अची सघे थो मिठल जी ताक़त शींहं जी ताक़त हूंदी आहे मिठल अब तो दिल्ली ठारे छॾियई ॾिठई न बहादुर शींहं कहिड़ो तूं या मां
मिठल ऐं मौत कॾहिं बि अची सघे शाबाश खान शाबाश खान भजी पाजो केतिरो भजी पाजो भजी मौत तक नथो भजी सके तुंहिंजो खेल ख़त्म घणा ॾींहं तो बि ग़रीबनि ते ज़ुल्म कया अॼु हुन ज़ुल्मनि जो हिसाब ॾे बहादुर मूंखे माफ़ कर तोखे माफ़ कयां शाबाश खान हाणे अची झुकियो त मूंखे माफ़ कर जे पंहिंजी कुर्सी ते कीअं हुकुमरान कयईं उहो हिसाब तोखे ॾियणो पवंदो जेको चवंदे मां तोखे ॾींदुसि तूं जेको चवंदे मां तोखे ॾींदुसि जेकॾहिं तूं मूंखे सभु कुझु ॾियण लाइ तयारु आहीं त पहिरियां मूंखे पंहिंजो पीउ ॾे पंहिंजो मासूम सोट ज़िंदा करे ॾे पोइ तोखे मां छॾींदुसि बहादुर इहो नथो थी सघे बहादुर इहो नथो थी सघे जेकॾहिं इहो नथो थी सघे मां तोखे छॾे ॾियां इहो बि नथो थी सघे छो त बहादुरो बाला जेको पंहिंजे शिकार खे चिरण बि न ॾींदो तयारु थी ॾिसो दुनिया वारो मूंखे रब ड्रिघो रसो ॾींदो आहे पर उन जो अंत ख़राब थींदो आहे शाबाश खान तूं छा सिंध खे मिटाईंदे जेको जॾहिं बि सिंध खे मिटाइण जी कोशिश कंदो पाण मिटिजी वेंदो बहादुर ओ बाज़ा पंहिंजे शिकार पंहिंजे दड़पण बनाए ठीक आहे मां ज़मीन जा कागज़ खणी शाम पहुची वेंदुसि हे त ज़ुल्म थियो कहर थियो गदब थियो छा थियो आहे कमदार कहिड़ो खंडरियो जहाज ॿुॾियो थी जो दाऊं पियो करे हेस बाबा जी ईअं थी वियो आहे जो गिदड़ शींहं जो शिकार कयो आहे कमदार इहे गुज़ार तूं ॾेई मुंहिंजो दिमाग़ न फेरा सही ॿुधायो छा थियो आहे हेस बाबा बहादुर शाहबाद सिर खणी छॾियो आहे हुन जा बि मिलाए ताकनि सां कमदार छा वाके कमदार उहे गिदड़ न आहिनि पर शींहं आहिनि शींहं उतल शींहं कॾहिं बि उथंदा त चङनि भलनि जानवरनि खे उॾारे छॾींदा कमदार हाणे तूं हीअं कर वञी सभिनी ॻोठारनि खे वठी अचु त उन्हनि खे बि ज़मीन लिखी ॾियूं किथे ईअं न थिए जो असांजे ॻोठ में बि को अहिड़ो बाज़ पैदा थिए जो असांखे शिकार करे हाज़िर बोतर मां हिमल ई वञा थो भाउ ॾिस चलो आख़िर तुंहिंजो भला तुंहिंजे बहादुर कयो बाक़ी बहादुर बाज़ आहे